सभिनि खां वॾो कहिड़ो झगड़ो आहे? सभिनि खां वॾी टेंशन, सभिनि खां वॾी मुसीबत कहिड़ी आहे भाई? कहिड़ी? जन्म मरण। चओ हरे राम। जन्म मरण को इह जग बपड़ो, गुरु नानक देव महाराज जनता चवन। इन दूजे भगत विसारी जी। चओ हरे राम। भगत विसारे वेठो, भगवान जो भजन भुलजियो, इन करे हे जन्म मरण में फासी पियो। श्री कृष्ण गोविंद। हे नाथ नारायण वासुदेव, गोपाल दामोदर, दीन दयाल दुख भंजन पूरन कृपा। श्री कृष्ण गोविंद। हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। तरी सूरदास महाराजन चवन था प्यारा हाणे मौको थी ठाहे वठ, न त पछताईंदे ॾाढो। हिन महिल न कए कम तैयार न थे, न जागे त पोइ वए कम खां। अब ना बनी तो फिर ना बनेगी। नर्तन बार बार नहीं मिलता। बार बार तो खे थोड़ी मनुष्य जो चोलो मिलंदो। सोचो तो सही, ये कोई लॉटरी खेॾंदा आहिनि, लकी ड्रा खेॾंदा आहिनि, त सभिनि जो थोड़ी जैकपॉट लॻंदो आहे, सभिनि जा थोड़ी नंबर लॻंदा आहिनि। हाँ, ईअं कोई लॉटरी खेॾंदा आहिनि, कोई गेम खेॾंदा आहिनि, जोखिम वठंदा आहिनि, त 10 नंबरनि मां बि कॾहिं कॾहिं कोई नंबर लॻंदो आहे, त हेॾे त 84 लख नंबर आहिनि, उन में केवल हिकु नंबर आहे इंसान जे चोले जो। 83,99,999 अलॻि अलॻि आहिनि सभु, पशु पक्षी जीव जंतुनि जी जोड़ियूं। चओ हरे राम। ऐं असां लाइक़ बि न आहियूं कि मनुष्य जो चोलो पाए सघूं। तंहिंजे करे भाई सूरदास महाराजन चवनि था जननी तुझे तो फिर ना जनेगी। माता ॾाढी दयालु आहे, कृपालु आहे, ॾाढो निष्काम प्रेम आहे, लेकिन उहा बि चाहे करे वरी त असांखे जनम न ॾींदी। हाँ, कीअं ॾेई सघंदी? उमिरि गुज़री वई, व्यर्थ गवाई से। माता खे कोई अहिड़ी विद्या कोन्हे कि चए वरी तूं नंढो थी वञ, गर्भ में अची वञ, मां वरी थी तोखे जनम ॾियां। हरे राम। तंहिंजे करे सावधान थियो।